ॾाढी देर करे छॾी। कर ख़बर कम पको करे आए न। वैसे नंढा कम असां कयूं ई कोन। अहिड़ो कमु करे आहियां जो वञी थिया 7 ख़ैर। छा करे आयो आहीं? जल्दी ॿुधाए। सभ खां पहिरियां त मूं गाॾीअ जो बंदोबस्तु कयो आहे, छो त हितां तव्हांजी गाॾीअ में निकिरणु ठीकु न आहे। असां अॼु राति ई सदोरी खे खणी हलंदासीं ऐं मूं वकील सां बि ॻाल्हाए छॾियो आहे, छो त सुबुह जो सवेल तव्हांजो कोर्ट में निकाह थी। ऐं पोइ असांजो केर बि नालो कोन वठी सघे। मूं सदोरी खे इतला ॾेई छॾियो आहे त असां अॼु राति ई निकिरंदासीं। हाणे ॾिसां थी इहो परू मूंखे कीअं थो रोके। परू दम अथई न त मूंखे रोके ॾेखार। नादर खान ईअं न आहे जीअं तव्हां सोचे रहिया आहियो। कोर्ट मैरिज करण खां पोइ बि काफ़ी सारी मुश्किलातूं अची सघनि थियूं। तव्हां ते अगवा जो केस बि लॻी सघे थो। जेसीं ताईं वञी सच साबित थिए तेसीं ताईं राजूना फ़ैसिला बि पिया हलंदा ऐं पोइ तव्हां ते ज़ोर बि पइजी सघे थो त छोकिरीअ खे वापसि कयो। मतिलब त इहा मुसीबत जल्दी टरण वारी न आहे। नादर खान, मूं इन मुसीबतुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ तव्हांजे लाइ बंदोबस्तु करे छॾियो आहे। तव्हांखे कुझु ॾींहं रूपोश रहणो पवंदो, इन करे मूं जॻह जो बंदोबस्तु बि करे छॾियो आहे। वाह गुलू वाह, दोस्त हुजनि त तो जहिड़ा। मूंखे तुंहिंजी दोस्ती ते नाज़ आहे, नाज़। छा थियो आहे जीअं तूं रोई छाजे लाइ पई? चाचा मलूक, वॾेरे असांजी इज़त में हथ विधा आहिनि। उन वॾेरे सालार खान पूरो तर तपाए ॾिनो आहे। दिलि त चए थी त कारतूस वञी सीने में ठोके। इहो सालार इंसान आहे या बगड़? बचे तो न्याणियुनि में हथ विझंदो? मां हिन वॾेरे सालार जी मस्ती न मारियां त मां सचल जो पुत्र ई न आहियां। सुतान पुट, बेवस लाचार ऐं ग़रीब माण्हूअ जी त इज़त ई कान्हे। आख़िर केसि ताईं असां हिननि वॾेरनि जे हथां लुटबा रहंदासीं, असांखे बेइज़तो कंदा रहंदा ऐं अलाए कॾहिं इंसाफ़ जो घिंड वॼंदो। चाचा मलूक, जेको ज़ुल्म थियणो हो न सो थी वियो। हाणे असां हिन वॾेरनि जी अड़े बि बर्दाश्त कोन कंदासीं। मां छा कयां, कंहिंखे दांह ॾियां? हुजे हा वॾेरो लाइक़ु हाल में त अहिड़ो कहर कोन थिए हा। न चाचा मलूक न, हाणे दांह ॾियण जो वक़्तु न आहे। जेकॾहिं दांह ॾियण सां इंसाफ़ मिले हा न त वॾेरो सालार अहिड़ी हरकत ई न करे। हाणे त बसि पलान थींदो, पलान थी थींदो। पलान असां ग़रीब उन्हनि सां कहिड़ो करे सघंदासीं? असां त उन्हनि सां विड़ी कोन सघंदासीं। न चाचा मलूक न, इहे वॾेरा सफ़ा कमज़ोर आहे। हिननि वॾेरनि जो को मिट मरी पवंदो आहे न त पाण कबर बि न आहिनि खोटे सघंदा। पर पुट, पोइ बि हू झेड़े में असां खां ॾाढा आहिनि। ठीकु आहे चाचा, जेका तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजे ख़्याल में गाॾी हाणे हिते था बीहारियूं ऐं पाण ॿई पंधु था हलूं। पाण ॿई न, सिर्फ़ु मां वेंदुसि। मूं सदोरी सां सभु कुझु तय करे छॾियो आहे। तूं हिते ई भी त मां पंहिंजी सोणी खे वठी थो अचां। नादर खान चवंदा हुआ न ॿ त ॿार, पाण ॿई गॾु हूंदासीं त हिक ॿिए ते भरोसो हूंदो। पहिरियों दफ़ो न आहे, मां अक्सर सदोरी सां मिलणु वेंदो आहियां। तूं फिक्र न कर, मां इजो आयुसि। तू रुगो गाॾी फेराए विया त मां इजो वठी आयुसि सदोरी खे। त पोइ ठीकु आहे, तूं पिस्टल वठि ऐं रुमाल वठि। ॿुटा हणी वञ, पर ख़्याल सां वञ। गुलू भैयाड़ी जी घर सदोरी घर में हुई कोनी, भाग्या सब जागी पिया। मुझे पोया यार। अगर तू हिन चक्कर बि नाकाम
यार तो में तो को हाल ही ना है। अरे बाकी हवाल पो कंदासीं निकरण जी करे था यार। हल 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 न यार एड़ी का गाल काने का। अरे साले परू केर थींदा आहिनि जो असांजो संग खाई वञनि। उन्हनि जे लाइ मां हिकिड़ो ई काफ़ी आहियां, तूं फिक्र न कर। वरी भी भाग गौर खान तू सोचे वठ, जे तू चाहीं न इन सालेड़े खे त मां मिट्टीअ में दफ़न करे छॾियां, न हूंदो न टिड़ कंदो। न न यार, असां पाण में वेझा अज़ीज़ आहियूं। ऐं ॿियो त हीउ असांजो घरू मामिलो आहे, इन करे मुंहिंजे ख़्याल में तूं विच में न अच त भलो। गौर खान जे हू तुंहिंजा वेझा अज़ीज़ आहिनि त मां बि तुंहिंजो भाउ आहियां। हा तूं भाउ आहीं, पर अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन। अलाए साईं, वो परू खान त वॾियूं फड़कियूं पियो हणे। अड़े यार तोखे ख़बर कान्हे का, ये परू थोड़ो टरू आहे, टरू। हाणे उते हलूं चांहि पी होटल ते। अच्छा मासी मुरादी तो इहो सुठो न आहे कयो। ऐं छोरी मूं छा कयो थो मां? कंदव त हाणे परू अची रुगो अचण ॾीस त ख़बर वठेव। अदी बाबा किथे आहे? मूंखे त लॻे थो हिन का असांखे नशेवार शइ खाराई आहे, तॾहिं त असां हिते सुतल आहियूं। जाते जी सुबह सुबह जो चिरबिटो शुरू कयो था, अमां तव्हांखे नशो बजो न आहे ॾिनो, सम्झो? मां जेके राति सुल्फीअ में सूटा कढी ऐं तव्हांखे फूका ॾिना न, हुन नशे में ई तव्हां पूरा थी वियो। तूं त चुप कर, निकर हितां हाणे ॿाहिरि निकर। कोई मुआ नशो लहाई वञा थो मां, वञा हूअं बि असांजो पंहिंजो ॻोठ जो नियाणो। हेॾा होॾा मर, होॾा मर, होॾा मर, होॾा मर। पहिरियों हेॾां हुयो दर। निकर निकर हाणे। छोरी शम्मा शुक्र कर जो रात गुज़री वियव, हा न त ख़बर पइजी वञेव। तुंहिंजो मतलब छा आहे? ऐं इन सदोरी अहिड़े सीअ में जॾहिं हथनि पेरनि खे मेंदी आहे न, आउं त ॻाल्हि सम्झी कोन सघियसि। वरी जॾहिं अधे साले सां मूं ॻाल्हि कई, उहो ॻाल्हि खे सम्झी वियो, उहो ई तव्हांखे हिते छॾे वियो आहे। तुंहिंजी ॻाल्हियुनि मां मूंखे त लॻे थो तो का न का सिटरी आहे। हाणे चुप कयो, आउं चवां थी पाण बि चुप कयो ऐं मूंखे बि माठ ॾियो त सुठी ॻाल्हि आहे। ऐं मथो मुंहुं अछो जेको आहे सो उस में नाहे कयो, सॼी ॻाल्हि खे आउं सम्झां थी। मासी तूं चवीं छा थी? असांखे त तुंहिंजे इरादनि जी ख़बर ई कान थी पवे। जेकॾहिं राति आजामी आयो हूंदो न घर में आ ऐं परू त उनखे पूरो करे छॾियो हूंदो। हाणे जो आयो हाणे तव्हांखे पूरो कंदो। मासी बराबर मूं मेहंदी लाती आ, मेहंदी लाइण को ॾोहो त कोन्हे। मासी थियो छा आहे जो माम में थी ॻाल्हाई? मिड़ई मासी पंहिंजा थी पलांद करे, ख़बर नाहे त दिलि में अलाए कहिड़ी बला अथसि, अलाए छा थी चवणु चाहे। सुबुह सुबुह जो अची मथे में सूर विधो अथई, न पराए घर अचूं आ न ईअं थिए असां सां। साईं सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम चाचा। ॿुधाए तुंहिंजी तबियत कीअं आहे? साईं मुंहिंजी त तबियत ठीकु आहे, पर इस वॾो लाइक ख़ान कहिड़े हाल में आहे? दुआ कर चाचा, डॉक्टर त अञा कुझु ॿुधाइनि ई नथा। ख़ैर हिन ॻाल्हि खे छॾ, तूं ॿुधाए तुंहिंजो हिते अचणु कीअं थियो? साईं तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई, पर ॻाल्हि करे बि नथो सघां। अरे पढ़ा तोखे जुरत कीअं थी आहे हिते अचण जी? ही मुंहिंजो घर आहे, ओताक न आहे। हल त भञाए न टंगू। अदा ही असांजे पीउ जेॾो आहे। पीउ जेॾो आहे, पीउ न आहे।
ॾिसे छा थो चयमि न निकर निकर हल हितां अड़े तूं अञा बीठो आहे वञी नथो हल हितां हल अदा तो ही छा कयो हो वीचारो के कम सां आयो हो हिते ख़ामोश अदी बानू सची आहे उन मूंखे अॻु में ई ॿुधायो त तूं हारिन नारिन खे घर में थी घुराए हारी नारी असांजे औलाद जहिड़ा आहिनि जेकॾहिं उन्हनि खे मूं घर में घुरायो त का अरबा ख़ता न थी पई आहे अञा असां जहिड़ा आहियूं महिरू तूं पटको पाइण जी कोशिश न कर मञिम त तूं असांजी वॾी भेण आहीं पर बाबे जे मुंहुं बि पुट हुजण जी कोशिश न कर खबरदार जो ॿीहर कंहिं गैर मर्द खे घर में घुरायो अथई सालार खान तुंहिंजूं हरकतूं बि कंहिंखे ॻुझूं न आहिनि तुंहिंजूं शिकायतूं मूंखे मिलंदियूं रहंदियूं आहिनि सुठो अथई त सुधरी वञ पीउ थियण जी कोशिश न कर अञा मुंहिंजो बाबा ज़िंदा आहे ज़िंदा रुगो बाबे खे हेॾे होॾे थियण ॾे बाक़ी तोखे त मां ॾिसंदुसि चङी तरह सां पर न कटियमि न सालार खान मुंहिंजो बि नालो आहे छा ॻाल्हि आहे मासी असां हिते छो आहियूं ऐं बाबा अदा ॾे ख़ैर त आहे न इहो तूं पंहिंजी इन भेण खां पुछ जेका वेचारी हथनि ऐं पेरनि खे मेंदड़ी पई लाहे हा मूं मेहंदी लाती आहे पर मूंखे ॾोह त नाहे कयो ऐं आस पास में न का शादी हुई न वेझड़ाई में का ईद आहे जो तूं हथनि पेरनि खे मेहंदी हणी ॾाढा लाॾा ऐं सेरा पई ॻाई उहो छो ऐं पोइ त साहिरा मूंखे शक त पवंदो न त राति जो तूं कंदीअ हो जमालो पोइ इहा ॻाल्हि मूं वञी कई अधे साले सां ऐं उन वीचारे खे बि ख़ौफ़ वकोड़े वियो त तव्हां वारो हमरा ईंदो ऐं तूं भॼी वेंदीअ हली पोइ वीचारो डप में तोखे हिते छॾे वियो आहे ऐं अॼु मुरादी तव्हांजी दावत कई आहे ऐं उन दावत में तव्हां ॿिन्हिनि गॾिजी हिकिड़ी प्लेट में मानी खाधी हाणे अलाह ॼाणे त बशो उन में छा विधो जो तव्हीं ॿई गश थी वियूं हाणे थोरी देरि अॻु में उथियूं आहियो मासी कुझु त ख़ुदा जो ख़ौफ़ कर अछे मथे सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे तोखे कुझु थिए बि कोन थो आख़िर मां पंहिंजो घर छो छॾींदसि छो भॼंदसि मां अच्छा त इहा ॻाल्हि आहे मौजूं करी तूं ऐं खुआरी खणा मां असांखे त इहा मती कोन हुई त सदोरी या मेहंदी छो थी लाए शुक्र ख़ैर त आहे न दा ॾे ख़बर इन कालूअ जी भॼी वियो या बची वियो सभु ख़ैर आहे आदि तुंहिंजो शक ग़लति साबित थियो असीं चरियासीं जो तुंहिंजी ॻाल्हियुनि में अची वियासीं ऐं पंहिंजी रत ते शक कयोसीं सुठो थियो तव्हांजो बि शक लथो ऐं दिलि खे तसली बि थी वई न दा चङो थियो ॾिठई मासी ॿुधी पंहिंजे कननि सां बाबा छा पियो चवे अॼु आयो असां ते शक पई करी ऐं तूं बि अचो शमा अचो सदोरी पुट हलूं घर अचो जी बाबा अच हाणे बस चाचा बस मूंखे अॻु में ई ख़बर हुई त असांखे इंसाफ़ कोन मिलंदो पर तव्हां अजायो ज़िद ते बीठा हुया तव्हां पंहिंजो ज़िद पूरो कयो न साइण मेरो बि सालार खान जी भेण आहे चाचा पिरह जी भेण न आहे जो हुनजी हां खे चॿ अचे बसि अबा मूं अञा महिरूअ जे अॻियां फरियादी मस कई हुई त मथां सालार खान अची वियो हुन मूंखे दड़का ॾेई घरां कढी छॾियो चाचा हाणे सालार खान सां झेड़ो आहे न सालार खान सां घटि कान थींदी बाबा असां वटि आहे छा जो उन्हनि सां विढ़ंदासीं हथे ख़ाली त कोन विढ़ंदासीं न चाचा जंग हथियार सां न पर अकुल सां विड़ी वेंदी आहे हाणे तव्हां ॾिसजो त हिन सालार खान खे कीअं थो मां मिटी चखायां उन ॾींहं जो मूंखे बि इंतज़ारु आहे पुटु पर पुटु तूं पंहिंजो ख़्यालु रखियो अलाह भलाई कंदो चाचा गुलू ॻोठ में वॾो हुल हूंदो साले वॾो गोड़ कयो हूंदो ऐं परू त कुहाड़ी खणी सॼे ॻोठ में ताऊं कंदो हूंदो न नादर खान न अहिड़ो कुझु बि न आहे तूं खामखा बंगले में लिकी वेठो आहे ॻोठ में त सफ़ा ख़ामोशी लॻी पई आहे ॼण कुझु थियो ई न आहे ईअं कीअं थो थी सघे
साले ही परू त मुंहिंजे पोयां डोड़ंदा आया हुआ। जेकॾहिं मां उन्हनि जे हथ चढ़ी वञा हा न त हू कुआड़ियुनि सां मुंहिंजा गभा गभा करे छॾींदा। थी सघे थो उन्हनि मूंखे सुञातो हुजे। अंधेरे में तोखे केरु सुञाणे सघंदो? वो भी तोखे बुट लॻल हुई। बुट त ॿधल हुई, पर मूं ॻाल्हायो भो, वो मुंहिंजी आवाज़ बि सुञाणे सघनि था। मूं सॼण खे सॾु कयो हो, साले ही परू खे ललकारियो भो। थी सघे थो उन्हनि मुंहिंजे आवाज़ खे सुञातो हुजे। नाज़र खान हुनखे शक पिया हूंदा, पर शक जे बुनियाद ते हू तोते आङुर बि न खणी सघंदा। पोइ बि जांच त कंदा न हू त केरु हो? हा, चुपचाप में ॻोल्हा त कंदा न। मूंखे संगत ॿुधायो त परू ऐं सालियो ॿई सुबुह पेरा ॾेखारनि पिया माण्हुनि खे, पर हू पहिरीं त आहिनि कोन, पेर हू सुञाणे कोन सघंदा। बोलो ईअं बि थी सघे थो त साले असांजा पेर कंहिं पेरी खे ॾेखारिया हुजनि। न नादर खान न, ईअं नथो थी सघे, छो त इज़त जे चोरीअ जा पेर कंहिंखे ॾेखारबा न आहिनि। बस दुआ कर त सदोरी तुंहिंजो नालो न खणे। सदोरी मरंदे मरी वेंदी, पर मुंहिंजो नालो कोन खणंदी। त पोइ बांह सेरांदी करे वञी सुम्ह, छो त तोखे लहर न को लोॾो। दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है। सालार खान जिंदाबाद, सालार खान मोजो खान, तुझो खान, सालार खान जिंदाबाद। आड़े बशुआ, तुंहिंजी त ले लॻी पई आ। लॻे थो तोखे अॼु सवाई वधीक लॻी वई आ, तॾहिं त चई थो रे सालार खान जिंदाबाद ऐं फलाणो खान जिंदाबाद। सवाई ववाई कोन लॻी आ, रेस जो मूंखे विलायती पीआरींदो, हेॾा हेॾा दुंग कढी अॻियां रखी, उन्हनि जो जॾहिं सुरूर थो मिले नी, गुना गुन नशा गुना। वॾेरा त ज़ालिम हूंदा न, ही वॾेरो वरी कीअं सखी थियो? लाइक़ खान जो पुटु आहे, मोतबर जो लाइक़ खान जो। हाणे सालार खान बि तमामु गुनागुन माण्हू थी, सखी मर्द, मोतबर माण्हू, मोतबर। वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो, उन्हनि ई आखिरनि ते वेठा चिब चढ़ी। अड़े बशू, वॾेरो लाइक़ु हिकु इंसान हुयो, तो वारो रेस इहो सालार खान इन पूरे ॻोठ जो माहौल ई ख़राब करे छॾियो आहे। ही ॾिस, ही असांजा नौजवान मारवाड़ा जुआ पिया खेॾनि, ऐं तूं नशे में धुत लॻो पियो आहे। तोखे वॾेरो सालार खान नशो थो कराए त तूं हुन जा गीत थो ॻाई? अड़े कुझु शर्म कर, हया कर कुझु। हल हितां। मां वरी छायो माहौल ख़राबु कयो आहे? ख़ैर त जंहिं महिल मूं जे महिल भुखियो थो वञे। हल हितां हाणे हल। मां वञा थो, वेण जी हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे यार? ख़ैर त आहे, सॼे ॻोठ जो माहौल ख़राबु कयो अथव। असांखे कयो आहे माहौल ख़राबु? हल हितां। किथे छुटो अचे हाणे बराबरि। उथो हाणे उथो, खणो था सही आहे। ॿुधाए कंहिंखे आजाम ॾिनो हुई? धार न त फंटर वांगुरु हिस्सा हिस्सा करे कुतनि खे खाराए छॾींदोमांइ। तोखे अॼु ॿुधाईंदुसि त परू चई छॾियो, सम्झी लोह ते लीक कटी वई। बाबा, बाबा मुझे बचाए। बाबा, मां कुछ भी नहीं कयो। सच 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 ॿुधाए, सच तूं ॿुधाईंदी त मां तोसां वाइदो कयां, तुंहिंजी जान बची वेंदी। जे सच न ॿुधाईंदी त मारजी वेंदी। सच ॿुधाए, राति केरु आयो घर में घिरी करे? सच ॿुधाए। ॿुधाए थी या नथी ॿुधाई? न त अॼु उपट मारींदोसि। अदा, अदा, अदा खुदा तो ॾिसे,
मूंखे कुछ भी ख़बर ना आहे, मूंखे कुछ भी ख़बर ना आहे। अदा मूंखे न मारियो, मूंखे न मारियो अदा। तोखे सब ख़बर आहे, तू ॿुधाए सच सच ॿुधाए न त मुफ़्त में मारिजी वेंदी आहे। ऊपर थी बाबा चाचा सालिया, ओ चाचा सालिया, परो, ओ परू, और चल तो बुधाए अदा अदा मूंखे न मार अदा, अदा न चाचा सालिया, ओ चाचा सालिया। पंहिंजी ज़बान खे तालो हणी छॾ, जेकॾहिं चुट बि तुंहिंजो ॿाहिरि आयो न त मुंडी कपींदुसि, छा सम्झी? बसि बस कर। सदा अदा ॾे यार, हाल ख़ैर त आहे न? आदा असां ॾांहुं त ख़ैरु आहे, पर तव्हांजे घर मां रोअण जा आवाज़ पिया अचनि। चाचा सालियो त ठीकु आहे न? हा हा बाबू ठीकु आहे। असुल में सुल्तान टीवी ते फिल्म पई हली न, उन में रोअण जो आवाज़ हुयो। शायदि तूं उन जो आवाज़ ॿुधी हलियो आहे। ॿियो त ख़ैरु आहे न? ॿियो को कमकार अथई छा? न न, को बि कमकार कोन्हे को। तूं मुंहिंजो सोट आहीं, भाउ आहीं। मिट माइटनि जी सार संभाल लहणु असांजो फर्ज़ु आहे। महिरबानी अदा, महिरबानी तुंहिंजी, महिरबानी। सालार पुट हिकिड़ी ॻाल्हि पुछां, सच सच ॿुधाए जा। जे सच न ॿुधाई न त खल पुठीअ तां लाहे छॾींदो। मलूक दां ॾेई वियो आहे त हुनजी धीअ पिरे जे मथे तां तूं पोती लाथी आहे। छा इहा ॻाल्हि सही आहे? बाबा साईं, तूं त सदाईं औलाद जे पुठनि तां खलूं ई लाथियूं। ॿारनि खे कॾहिं कुझु चई कोन अथई। इहे ग़रीब जेके आहिनि न, कीड़ा मकोड़ा आहिनि। असां अमीरनि ते ईअं इल्ज़ाम हणंदा रहंदा आहिनि। सालार केरु पंहिंजी धीअ ते एॾो वॾो इल्ज़ाम हणी सघे थो? सालार छा थो चए तूं कूड़ थो ॻाल्हाए? सालार बाबा साईं, तूं आराम कर। ॻोठ जे मामलनि में टंग न अड़ाए। तुंहिंजी तबियत ठीकु न आहे। तूं मूंसां कॾहिं बि सचो न ॻाल्हाईंदी। फ़ैसिले में जॾहिं मलूक साम्हूं वेहंदो ई न, पोइ ख़बर पवंदी। बाबा हाणे छॾ फ़ैसिले खे। अहिड़ी जेकॾहिं ॻाल्हि थी त मलूक खे 2-3 रुपया ॾेई मामलो रफ़ा दफ़ा करे छॾींदासीं। यादि रखजांइ सालार, मां तोसां 1 टके जी बि रिआयत न कंदोमांइ। सालार तूं मलूक जे न्याणीअ जे मथे तां पोती लाथी आहे, तूं उनजे मथे तां पोती न आहे लाथी। तूं मुंहिंजी पग लाथी, तूं मुंहिंजी पग लाथी आहे। सालार बाबा साईं, तव्हां भली फ़ैसिला कयो, पर पहिरीं ठीकु थी घर त अचो न। मूं मलूक जी न्याणी कॾहिं ॾिठी ई कान्हे का। ठीकु आहे, फ़ैसिले में सभु छकारा पधरा थी। तूं बीठो छो आहीं हिते? मुंहिंजा खे न टर वञ, मुंहिंजा खे टर वञ। ही सालार कॾहिं बि न सुधरंदो। जेको पंहिंजे पीउ सां ई सचो न आहे त हू कंहिंसां बि सचो न थींदो। अहिड़ा पुट कॾहिं बि ज़िंदगीअ में सुकून सां न गुज़ारे सघंदा। चल रब पाक सालार खे साञाणे सम्झणे। मालिक तूं सालार खे सम्झा, मालिक तूं सालार खे साञाणे।
सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।